नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ॾींदालूं। असिस्टेंट कमिश्नर गोटकी एजाज अहमद आले पोटो, सदर केमिस्ट एसोसिएशन विजी मोटवाणी, नायब सदर राना रियाज, जनरल सेक्रेटरी संतोष कुमार मुख्तियार कर गोटकी, मेयर अली चाचड़, एमएस तालका अस्पताल डॉक्टर अरबा मलिक सां गॾु केमिस्ट एसोसिएशन पारां क़ाइम कयल कोरोना वैक्सीनेशन कैंप जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तकरीब जे मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर एजाज अहमद आले पोटो चयो त सिंध हुकूमत पंहिंजे शहरियुनि जी ज़िंदगी बचाइण लाइ मुफ़्त हिफ़ाज़ती वैक्सीन फराहम करे रही है त जीअं जेतिरो जल्दी इन वबा खे ख़त्म करे सघिजे। हिन चयो त कोरोना वायरस जी रोकथाम लाइ SOPs ते अमल दरामद ज़रूरी आहे, छाकाणि त सिर्फ़ एहतियात हिन मूज़ी मर्ज़ खां असांखे बचाए सघे थो। हिन चयो त हे कोरोना वैक्सीन कैंप सिहत खाते ऐं सिंध हुकूमत जे ताउन सां क़ाइमु कयो वियो आहे। घोटकी शहर जे ॿियनि इलाइक़नि में कोरोना वैक्सीन सेंटर पिणु खोलिया वेंदा त जीअं इलाइक़े जा वधीक माण्हू फ़ाइदो हासिल करे सघनि। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे केमिस्ट एसोसिएशन जे सदर विजय मोटवाणी चयो त असां ज़िला इंतज़ामिया ऐं सिहत खाते जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन वापारी बिरादरी ऐं शहरियुनि जे लाइ कोरोना वैक्सीन सेंटर क़ाइमु कंदे बहितरीन क़दम खयो वियो आहे। हिन चयो त अवाम खे घुर्जे त वैक्सीन लॻाराइनि त जीअं असां पंहिंजनि प्यारनि समेत ॿियनि खे हिन ख़तरनाक मूज़ी मर्ज़ खां बचाए सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।